जिन शाइरनि जा तमामु मिसाल ॾिना, उन्हनि शाइरनि वरी उन्हनि जो मुतालियो वसी हो, न सिर्फ़ु उन्हनि जो बरे सग़ीर जी शाइरी जे हद ताईं मुताइलो हो, पर हुननि जीअं जेके मशरिक़ी मुल्क आहिनि या जेके एशिया जा मुल्क आहिनि या जेके यूरोप जा मुल्क आहिनि, उन्हनि जे शाइरी जो बि मुताइलो कयो। ख़ासि करे उन में शेख अयाज़ अचे थो, ख़ासि करे शेख अयाज़ ऐं नारायण शाह जी, तनवीर अब्बासी, इवन ज़ुल्फ़कार राशिदी, अर्जन आसिद है, वासुदेव मोई है। ॾिसो उस्ताद बुखारी चवंदो त मां अयाज़ खे पढ़ां थो त मूं ते हावी थी थो वञे। जी, उस्ताद सफ़ा 24 कलाक शाइर। हाणे तव्हां हू बि साइकिल ते वेंदो कॉलेज, मोटंदो न, साइकिल हथ में आहे, माण्हू चए मूंखे ई ॾिए, हू चए मूंखे ख़्यालु अची वञे पोइ साइकिल हलाए कीअं, तंहिं करे हू शहर वटि वेंदे शहर चवंदो वेंदो हो। ऐं उस्ताद ॾिसो कचे जी ॿोली हुन में आहे, काछे जी ॿोली आहे, माण्हुनि जी ॿोली आहे। हू चवंदो आहे त कॾहिं कॾहिं मां लफ़्ज़ अहिड़ा लिखंदो हुउसि, सो मां चवां थो पोइ अब्दुल करीम संदीले खे मूं ख़त लिखियो, साईं हीउ शेर जेको लफ़्ज़ु आहे मां हीअं इस्तेमालु कयो आहे, मूं अम्मा खां रंधिणे में ॿुधो, मूं इस्तेमालु कयो आहे, इहो पूरो आहे या न, चई उन लिखी मोकिलियो त ज़बरदस्त इस्तेमालु कयो आहे, इन जी माना बि आहे, थिए त पोइ उन खां पोइ मूं उन गीत खे ॿाहिरि कढियो या उन नज़्म खे या उन ग़ज़ल खे मूं ॿाहिरि कढियो, त हू ॿोली माहौल मां खणे पियो। कचे में वञे पोइ माण्हुनि जी ॿोली ॿुधे पियो, धराड़नि जी ॿोली ॿुधे पियो। ग़ुलाम चांदनी जे ॻोठ में ॿाराड़ी जो ॻोठु, उस्ताद बुखारीअ जी मादरी ज़बान सराइकी आहे, सैयद आहे, सैयद जी छो त चांडियनि ऐं उते जी माहौल जी ॿोली सराइकी हुई, त हिन जी ॿोली मादरी सराइकी थी वई, त सराइकी ॿोलीअ में मिठास वधीक आहे। त सराइकीअ जे करे हिन जी सिंधी शाइरी थोरी सराइकी में तव्हां ॾिसंदो तर तर ते ॾियां तांगा जेको हुनजो किताबु आहे, उहो ऐं जेको आहे सो उन में तव्हांखे उहा हुस्नाकी नज़र ईंदी। जी, असां ॻाल्हायूं पिया जदीद सिंधी गीत जी इब्तिदा, जंहिंजा कुझु नाला मां ॿुधाया, इन जे बारे में असांखे थोरो वधीक ॿुधायो। हाणे मां इहो चवंदो गीत ते जिन शाइरनि खे दस्तरस आहे, लिखियो सभिनी आहे, हर को चवंदो मूंखे दस्तरस आहे। शेख अयाज़, बरदो सिंधी, जी, नियाज़ अमानी, उस्ताद बुखारी, मीर मोहम्मद पिंगारी। तव्हां छा था सम्झो इन्हनि ते क्लासिकी असरु हो? बिल्कुलु क्लासिकी असरु आहे, पंहिंजे फिज़ा जो असरु आहे, पंहिंजे माहौल असरु आहे, हिकु ॿिए जो असरु बि आहे। पंहिंजी क्लासिकी शाइरी ऐं हिन सॼी शाइरी जो पस मंज़रु आहे, ऐं ॿाहिराड़ीअ जो पस मंज़रु आहे, ॻोठाणी जेके ज़िंदगी आहे उनजो पस मंज़रु आहे। हाणे उन में वरी असांजो गीत जेको आहे न, तव्हां शायदि मूंखां सुवालु कयो त कहिड़नि घाड़ेटनि में गीत लिखियो वियो आहे, छो ॾिसो न बेत आहे, उन लाइ ख़बर आहे त दोहे ऐं सोरठे खे मिलाइबो त बेत थी वेंदो, या ख़ुदि सोरठो सिंधी बेत आहे, या पहिरीं सिट सोरठे जी, विच वारियूं सिटूं दोहे जूं, ऐं वरी हेठी सिट सोरठे जी बेत आहे, उहो केतिरनि सिटुनि जो थी सघे, पर हिकिड़ो मुक़ररु फार्म आहे। दोहे जो मुक़ररु फार्म आहे त काफ़िया ॿई जुदा ईंदा, आख़िर में ईंदा, ऐं सोरठे जो आहे त काफ़िया विच में ईंदा, हिकिड़ो मुक़ररु। ग़ज़ल आहे त उनजो हर बंदि ॿिनि सिटुनि जो थींदो, ऐं हर बंद जी ॿी सिट में काफ़ियो हूंदो, थल में ॿ काफ़िया हूंदा, कॾहिं कॾहिं हाणे जदीद शाइरनि हिकिड़े ते बि हलायो आहे। काफ़ी जेका आहे या जेको असांजो बेत आहे, त तव्हां सां जेका ॻाल्हि ॿोल्हि थी उन मां मुंहिंजी मालूमात में बि घणो इज़ाफ़ो थियो। जीअं त गीत जे घाड़ेटे जे हवाले सां असां ॻाल्हि पिए कई त काफ़ी ऐं वाई बेत जे वेझो आहे, तव्हां गीत जे जेके घाड़ेटा आहिनि उन्हनि खे कीअं बयानु कंदव, कीअं ॿुधाईंदव? जेको मख़सूसु घाड़ेटो कोन्हे, पर असां वटि जेके गीत लिखिया विया आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे असीं समूहियूं या मिसाल अयाज़ गीत, नियाज़ जा, तनवीर जा, बरदे जा, मोहसिन जा, राशिद जा, ॿियनि सभिनी जा गीत असांजे मीर मोहम्मद जा मिलायूं था, त असां वटि सभ खां मक़बूल आम गीत जो जेको घाड़ेटो उहो असांखे काफ़ीअ जो मिले थो। जी, काफ़ी जेका आहे न उनजे मसलन हाणे इमदाद हुसैन जी मां काफ़ी, छाकाणि त सभ खां वधीक अयाज़ लिखिया आहिनि, उस्ताद लिखिया आहिनि, पर मां तव्हांखे इमदाद ऐं मीर मोहम्मद जे काफ़ीअ जा हिकिड़ा बंद ॿुधायां।
मूं गीत लिखियो आहे तुंहिंजे मुंहिंजे बारे में, इहो त थी वियो तल। जी हाणे उन में आहे ज़िक्र गुलाबी सांझीअ जो, कींजर में थी गीत बुरे कंहिं मांझीअ जो, कींजर में थिए गीत बुरियो कंहिं मांझीअ जो, तो मूं नेण खुपाया कंहिं तारे में, मूं गीत लिखियो आहे तुंहिंजे मुंहिंजे बारे में। उन में आहे फ़िक्र सुहाइनि रातियुनि जो, माखीअ जहिड़ियुनि मिठड़ियुनि मिठड़ियुनि बातियुनि जो, जेकी कयोसीं चांडोकीअ जे चारे में, मूं गीत लिखियो आहे तुंहिंजे बारे में। हिकिड़ो बंदि मीर मोहम्मद पीरज़ादे जो काफ़ी। हाणे ॾिसो इन में मां बरदे जो कोन थो वञा पियो, छाकाणि उन तमामु वॾा उस्ताद शेख अयाज़ तमामु, मां रुॻो मिसाल थो ॾियां मीर मोहम्मद। बूंदुनि सां बरसाति आई, बूंदुनि सां बरसाति, रिम झिम बादल बरसनि, छम 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 छन्ना छमकनि, चब चब ॻेरा गुटकनि, ट ट ट ट टारियूं टहकनि, वस वस वाई वात आई बूंदुनि सां बरसाति। जी तमामु ठीकु आहे। हाणे इन में शेख अयाज़ तमामु घणा लिखिया, असांजे बरदे तमामु घणा गीत लिखिया आहिनि। हाणे असीं अचूं था ॿियो गाड़े कयो आहे वाईअ जो। जी हाणे वाईअ में मिसाल श्याम आहे, नारायण श्याम। जी हाणे उहो चए थो न वाईअ में ऐं तव्हांखे श्याम न पर वाईअ में स्वरूप चंद्र शाद या शेख अयाज़ तमामु घणा लिखिया आहिनि, मां उन मां बि तव्हांखे ॿुधायां थो। स्वरूप चंद्र शाद चए थो बाबा तुंहिंजा वार हो यार, बाबा तुंहिंजा वार, कारा कारा बादल उॾरनि, खोलिन दिलि जा द्वार, बाबा तुंहिंजा कारा वार, लहरा आहिनि सभु नांग मथे ते, घाए थी फणकार, बाबा तुंहिंजा वार, हेॾे उॾरनि होॾे उॾरनि हर्षू हाहाकार, बाबा तुंहिंजा वार, कोयल ॿोले फट उखोले, जो लहराइनि वार, बाबा तुंहिंजा वार। जी ठीकु आहे, काफ़ी मूं तव्हांखे ॿुधाई। ऐं इन जो वाईअ जो, हाणे वाईअ में मुंहिंजो ख़्यालु आहे त आउं तव्हांखे फुटण लॻी आहे मेहंदी मिठड़ा निमन झलियो आहे बूर, शेख अयाज़ जो आहे। फुटण लॻी आहे मेहंदी मिठड़ा निमन झलियो आहे बूर, केसी रहंदे दूर, हिनखे तव्हां वाईअ जो घाड़ेटो बि चई सघो था, काफ़ीअ जो बि चई सघो था। प्रीत असांजी न रही सूंहं सिरियं जी सुरही सुरही, मन खे कयो मजबूर, केसी रहंदे दूर, बूंद अखियुनि मां न किरी ओलह खां जो आई ककरी, बरसियासे भरपूर, केसी रहंदे दूर। हाणे इहो जेको घाड़ेटो आहे जी या ॿियो ई अथसि, फुटण लॻी आहे मेहंदी मिठड़ा निमुन झलियो आहे बूर, केसी रहंदे दूर, जी मोहबत कॾहिं मात कई मौत हली आव, संदम होत हली आव, टिड़ी आहे रतन जोत न गण गोत हली आव, संदम होत हली आव। हाणे इहो हुन उरूज़ में वज़न जो तजुर्बो कयो आहे, पर इनखे असीं काफ़ीअ में बि उन वाईअ में बि शुमार करे सघूं था। त ईअं अयाज़ तमामु घणा तजुर्बा कया आहिनि। माना ॿियो हिकिड़ो थियो काफ़ी ऐं ॿियो थियो वाई। हाणे टियों जेको आहे ग़ज़ल, यानी ग़ज़ल तव्हां ॿिनि सिटुनि जो आहे, तव्हां कीअं चवंदो त गीत, पर असांजे शाइरनि ग़ज़ल में गीत लिखियो आहे, माना ग़ज़ल जे सिटा में कीअं तव्हां छा था सम्झो, ग़ज़ल में बि जेको आहे तजर्बनि जी गुंजाइश आहे? न ग़ज़ल में, ग़ज़ल ॾाढो ॾुखी आहे, उन जो मौज़ू मुंहिंजो न आहे, पर आउं चवंदो ग़ज़ल जो जेको सिट आहे ॿिनि सिटुनि वारो, असांजे शाइरनि उन में गीत लिखियो आहे। अच्छा, मिसाल असांजे हरिदिल खे चए थो, शाम पंहिंजी बैंसरी मूंखे बणाए तूं, वरी वरी चपनि सां पंहिंजे पियो लॻाए तूं। हाणे इहो सम्झो मतिलबु। हाणे जेकॾहिं बंदि ते अचूं, उन्हीअ जी फूक 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 तूं अनंत मौज मां, जीअं वणे ई तीअं पियो मूंखे वॼाए तूं। हाणे ईअं हुनजो बंदि हले थो। या मिसाल इमदाद हुसैनीअ जो आहे मशहूरु, मोती ईअं न रोल। माण्हू चवंदा त इहो साईं ग़ज़ल जे फारम कोन्हे, मां चवां थो ग़ज़ल जे फारम में, मोती ईअं न रोल तूं, मोती ईअं न रोल, माई झलियां थो झोल तूं, मोती ईअं ई रोल, छालाए नीरीअ ढंढ में तरंदड़ कमल तरन, कुझु बोल कुझु त बोल तूं, मोती ईअं न रोल। छो त मुरदफ़ ग़ज़ल आहे, माना ही मुरदफ़ ग़ज़ल जे फारम ते गीत आहे। ॿाहिरि घिटीअ में आहे को जोगीअ जे वेस में, ॿाहिरि घिटीअ में आहे को जोगीअ जे वेस में। हाणे इहो मूंखे विसरी थो वञे बंदि हुनजो। त उथ उथ अङण में आओ ऐं सुरही हवा में बि, उथ उथ अङण में आओ सुरही हवा में बि, अच अच सच खे ॻोल्ह तूं, मोती ईअं न रोल।
हाणे मोती प्रकाश छा थो चए, तुंहिंजे चित जे चांडोकीअ में मुंहिंजा ॿ ॿोल ॿुरनि था, जीउ झिंझोड़े झोरे झोरे माण्हू मुर्कनि ऐं मरकनि था। हाणे जेके तव्हां हुन में मुंहिंजा ॿ ॿोल ॿुरनि था वरी वरजायो, न वरजायो त उहो गज़ल वांगुरु आहे। ॾाढ जनी जो ॾोह जनी जो तन जा ताणियल तीर छुटनि था, पंहिंजो सीनू शोला शोला तन सां टांडा टकरनि था, वात असांजा कात असांजा कांइर जे कंध ते कड़कनि था। हाणे शेख अयाज़ बि चयो आहे, शेख अयाज़ गज़ल वारे फारम में गीत तमामु घटि चया आहिनि, पर ॿ हुन जा गीत अहिड़ा मूं ॻोल्हे कढिया आहिनि जिन जी रुॻो वराणीअ खे कढी छॾियो त गज़ल वारो फारम आहे। छो त वराणी त वराइबी पई न, गज़ल में बि वराइबी आहे। आ सदा लोरी लॻी जीअ खे जोरी लॻी, तूं वरी ईंदे करे हाणे इहा वराणी आहे। पर हाणे ॾिसो हुनजो हर बंदि गज़ल वांगुरु आहे। उमिरि तुंहिंजी आरज़ूअ में केतिरी थोरी लॻी, चंड जी चांडराण तुंहिंजे रूप जी चोरी लॻी, नाम वठणो नाह तुंहिंजो ॻाल्हि ई गोरी लॻी, तूं वरी ईंदे करे। हाणे या ॿियो ई अथसि, काश मां तो लाइ मरां लाश निकिरे जीअं घरां, काश तूं वेझी हुजी। हाणे इहा हुनजी वराणी, पर वराणी कढी छॾियो, ॼण त तूं सोदा हुआ जो न निकिरे थो सिरां, प्यार जे इज़हार में छो डरां कंहिंखां डरां, हर ख़ुशी पासे करे थो वरी तोॾे वरां। हा पोइ आहे त सॾ ते निकिरी अची काश तूं पंहिंजे घरां। हाणे इहो माना गज़ल जो फारम आहे। हाणे उरूज़ी हाणे हिकिड़ो थियो काफ़ी, ॿियो थियो वाई, टियों थियो गज़ल, ऐं चोथों वरी आहे नज़्म जो फारम। हाणे नज़्म जे फारम में तव्हांखे मां हिकिड़ो ॿुधायां थो, इन जो न्याज़ हुमायूं जो तमामु घणा गीत अथसि। उथो जो सिज लहण ते आहे मथां अवेर थी वञे, मथां अवेर थी वञे, उरूज़ ते अथसि। उदास अखियूं छपर खणी थियूं इंतज़ार में रहनि, इजो से आई आज थापरी तयार में रहनि, उन्हनि जी सिक ॾिसण ते आहे मथां अवेर थी वञे। या ॿियो ई अथसि, हाणे हिन में वरी तजुर्बो आहे। तव्हां छा था सम्झो तजुर्बा कामयाबु थिया गीत जे? हाणे शेख अयाज़, उस्ताद बुखारी ऐं असांजे हिन जेको आहे न्याज़ हुमायूं, उन उरूज़ खयो आहे। उरूज़ में बि तजुर्बा आहिनि। हाणे तव्हां उस्ताद बुखारी जो मां तव्हांखे हिन में ॿुधायां थो, कमाल तव्हांखे लॻंदो। हाणे उरूज़ी वज़न आहे बहर तकारब मुसमिन सालिम, फ़ऊलुन 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 फ़ऊलुन। हाणे ॿियो वज़न आहे फ़ाइलुन फ़ाइलुन। हाणे ॿिन्ही जो मेलाप कीअं थो करे, इहो कमाल आहे न हिकिड़े गज़ल में। हाणे चए थो, ॿुहारियो ज़माने फुलारी न बीहारियो ज़माने फुलारी जुवानी, मिली रंग वियो जे करियूं बाग़बानी, उजानी 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 उजानी, अचां पियो अकेलो वञा पियो अकेलो, मतो पियो आहे मेलो, त पोइ छा आहे ही छन छन ही हेॾो अटालो जमालो जमालो। हाणे फ़ऊलुन आहे, 4 सिटूं वरी वरी ॿ था फ़ऊलुन अचनि, वरी हिकिड़ो फ़ऊलुन थो अचे, माना वज़न खे हू आङुरियुनि जे टिप्स ते नचाए थो जी। हू वज़न खे जेको आहे मात्राउनि खे रुकननि खे पंहिंजी मर्ज़ीअ ते अचे थो। या मिसाल ॿियो अथसि, नेण तुंहिंजा गुलाबी गुलाबी गीत मुंहिंजा गुलाबी गुलाबी, फ़ाइलुन फ़ाइलुन फ़ाइलातुन। हाणे वरी हुन में अचे थो शीशा, फ़ाइलुन 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 फ़ाइलातुन, पोइ फ़ाइलुन फ़ाइलुन कीअं थो मिलाए, नेण तुंहिंजा गुलाबी गुलाबी गीत मुंहिंजा गुलाबी गुलाबी, शौक़ शीशा खणनि इश्क ओते पीअनि, शहर लेखे शराबी शराबी, नेण तुंहिंजा गुलाबी। या वरी ॿियो आहे, हाणे हुन में कमाल थो करे त हिन गीत में उस्ताद अस्थाई जेका आहे, फ़ाइलातुन फ़ऊलुन 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 जे हम वज़न 2 सिटूं थो आणे।
उन हेठां वरी फ़ाइलुनि वज़न ते ॿ हमज़ वज़न छिटूं हुन ॾिनियूं आहिनि। जॾहिं त मिस्र या बंद में वरी फ़ाइलुनि वज़न ते मुश्तमिल 4 सिटूं ॾिए थो। उनखां पोइ 2 सिटूं फ़ाइलुनि वज़न ते ॾेई वराणी वरी फ़ाइलातुनि फ़ौलुनि वग़ैरह ॾिए थो। ऐं वरी हेठि ॾिसो गीत में रिदम छा थो पैदा करे। बाग़ तुंहिंजो बदन वास तुंहिंजो वही सरसब्ज़ आहीं हुबकार हुबसाण तूं सब्ज़ ॿेले निज़ारे में सिरजी रहे कुरमुज़ी कुर्ब में लय में लालाण तूं मूं बि मेहंदी मखी तो बि सुर्खी मखी प्रीत तुंहिंजी ऐं मुंहिंजी उजाबी नेण तुंहिंजा गुलाबी। हाणे इन में इहो जेको हुन कयो आहे तजुर्बो या वरी अयाज़। हाणे अयाज़ वटि बि तव्हांखे मुंहिंजा प्री ओ बामरा ओ सांवरा घर में गिड़ी चोरी करी खिलंदो रही मां लख चवां पहिरें पवां पर जो मुड़ी ओ शल जुड़ी मुंहिंजा प्री ओ बामरा ओ सांवरा सूरज वियो जीअं धुरकंदो ऐं शाम लहरायूं चॻूं ईअं आए नज़र तूं मुरकंदो केॾियूं न गहरायूं हुयूं मुंहं में संदहि आशना सवस सनीहा जिन ॾिना जीअं कंग उॾिया भाव में फिरंदियूं किरियूं खंभड़ियूं खुथियूं थी विया छला पहलाव में जीअं ढंढ में लहरूं उथियूं तह में नज़र आए पिए वहते बि लहराए पिए। जी ख़ूबसूरत या ॿियो हिकिड़ो हुनजो आहे ख़ासि करे ही घना वनूं घड़ियूं आग आसमान मोर रेत ते रड़ियूं मींहं आव रोल हीअं रुञ में आ मसे खुली ज़िबां हिन अवाक उञ में मींहं जरकंदड़ मलीर ते थाक आवला गम ते गंढीर ते मींहं आव। हाणे इहो हाणे वरी तव्हांखे मां हिनजो ॿुधायां। हिन त कमाल कयो आहे असांजे नियाज़ हमायूनी हो झुड़ियाली ही झुड़ियाली हा झुड़ियाली रे दिल झुड़ियाली अख झुड़ियाली का झुड़ियाली रे। हाणे वरी वज़न तब्दील थी पियो वञे। ज़िंदगीअ जे देस में छपर न कोई छांवरो मरी तरी मुसाफ़िरनि उसन में उम्र जाली रे हो झुड़ियाली का झुड़ियाली रे मुर्क तुंहिंजी मन धणी बहार बामरा कया भेज कुर्ब जी कणी झोल आह खाली रे हो झुड़ियाली। या वही भतरवल जां फुलारी पोपट वांगे नींह आयो फ़ाइलातुन पर वरी हेठि थो चए टांडाणे जा आस अला टिमकी दिल जे वाहण में उदमन उणतुण लाई हो बाह लॻी ॼण बाहण में कीअं करे अणॼाण वेचारी पोपट वांगे नींह आयो। हाणे वराणी उरूज़ जी ऐं हू मात्रिक वज़न ऐं ॿिन्ही जो ख़ूबसूरत रचाव या वरी हुन जेके माया लिखिया आहिनि या वरी हुन जेके बालू लिखिया आहिनि या चीणो लिखियो आहे छेज लिखियो आहे ढाटीअड़ो लिखियो आहे मोर थो टिले लिखियो आहे लाॾा लिखिया अथसि लोलियूं लिखियूं अथसि बागी लिखी अथसि मांझीअड़ो लिखियो आहे जी लोकनाच अमशी लल बदामशी अमशी लल बदामशी। हाणे इहा कंहिंजी आहे कोरिन जी ॿोली आहे। हाणे उनखे गीत में कीअं थो हाणे घघरी घल त घाघर गिरग भले छोरी तुंहिंजा निंड में छिरक भले अमशी लल बदामशी जोभन ईअं ॼण जुड़ में अनार भले ही रेखा ही रूप निखार भले अमशी लल बदामशी। हाणे इहे शयूं जेके आहिनि न उहे गीत में उन्हनि हुस्नाकी पैदा कई आहे। ऐं उन में जेकॾहिं असां अरोक जेकॾहिं तरन्नुम ॾिसूं मीर मोहम्मद पीरज़ादे वटि खेप में कोई खड़ो राति जो राबे लॼिया फ़ाइलातुन उरूज़ी वज़न आहे पर उन में तरन्नुम तव्हांखे मात्रिक वज़न वारो आहे। खेप में कोई खड़ो राति जो राबे लॼिया चंड परचाए ॾिए को ॼण त चए थो पियो चढ़ो खेप में कोई खड़ो राति जो राबे लॼिया बाख खे भेटा ॾियण लाइ गलनि तां ॻोढ़ा ॻड़ो खेप में कोई खड़ो राति जो राबे लॼा नेण मुंहिंजा निंड त्यागे राति भर छो था रड़ो खेप में कोई खड़ो राति जो राबे लॼा चूचड़ियूं ॾेई चेन चायो शाल सपना सभु सड़ो खेप में कोई खड़ो राति जो राबे लॼा। हाणे इहो जेको वज़न जो तरन्नुम जो
जेको आहे ख़ूबसूरती आहे। हाणे मिसाल असां ही नंढिड़ो किताबु आहे हिन जो असांजे बर्दे सिंधीअ जो। बर्दे सिंधीअ वटि जेका ॿोलीअ जी आहे कमाल जी ॿोली आहे ऐं उहा ॿोली सफ़ा ॿाराड़ीअ जी निच ॿोली आहे ऐं ॿाराड़ीअ जी अलड़ छोकिरी ॼण डोड़ंदी पई वञे उनजे गीतनि में उहा रवानी आहे। हाणे उन जा गीत आओ प्यारा पिंग लुॾूं आओ प्यारा पिंग लुॾूं आ सावण आयो पिंग लुॾूं ही तन मन झूमे रूप पिंग लुॾूं वण झूमन ऐं ॼण झूमे सारो देश गीत सलूणा गीत सलूणा गायूं लोलियूं गायूं पहिरे वेस सावण सेज असां लाइ आंदा थी विया अंज अलूप आओ प्यारा पिंग लुॾूं ॾिस गुलज़ारियूं ख़ूब बहारियूं निसरे पोख पुला पेहन तां पियो प्यार वाझाए लाए बुख अथा हर घर टिमकन दीप ख़ुशी जा हर घर धूणियूं धूप मोर जी टोर नशीली कोयल बुलबुल मंझ खुमार पोपट पहरे आया बखमल रेशम रंग हज़ार भौर बंबूरियूं होश में न आहिनि सोणू पसी स्वरूप आओ प्यारा पिंग लुॾूं। ईअं तनवीर वटि जेको आहे असां वटि माना जेके तजुर्बनि जे हवाले सां हुनजो हिकिड़ो गीत आहे राक रोल। ही इंग्लिश नाच आहे उन ते हुन सिंधीअ में लिखियो आहे नाच में दायरा गोल गोल सिर में आ को खुमार राक रोल राक रोल बाह चेल में न विझ हिकु कदम अॻिते खण हिकु कदम पर भरो हिकु कदम पोइ ते मां वठां तोखे तूं मूंखे वठि साज़ सां सुर मिला ऐं संभाले पेर खण एतिरो न वेझो अच ऐं न एॾो थी परे तोड़े तुंहिंजी दिलि चवे तब न ला मूंखे ॻरे थोरो थोरो फ़ासिलो आ ज़रूर थोरो वेझो थोरो दूर मुंहिंजे साम्हूं तूं हुजी पोइ बि मूंखे गोल गोल नाच में दायरा गोल गोल राक रोल। त हाणे इहे जेके तजुर्बा आहिनि उन्हनि गीत जी हुस्नाकी वधाए छॾी आहे। तनवीर अब्बासी जो जेको गीत आहे या तनवीर अब्बासी जो जेको रिधिम मूंखे बि उन ते जेका परॾेही शाइरी हुनजो असरु महसूसु थिए थो। उन ते आहे इन ई करे त असांजे अलाहदाद ॿोए हुनजी शाइरीअ खे वर्ड्सवर्थ तनवीर सिंधीअ जो वर्ड्सवर्थ बि पर तनवीर ऐं जेकॾहिं शैले खे तव्हां शैले जा शेर जेकॾहिं तर्जुमो कया वञनि कुझु मूं तर्जुमो कया ऐं हिकु आर्टिकल बि लिखियो हो शैले ऐं तनवीर अब्बासी त मूंखे ॾाढी हैरत थी जेको ॿिन्ही जो जेके लफ़्ज़ आहिनि ऐं रिधिम ऐं मौसीक़ियत ॾाढी कमाल जी मिले थी। फ्रेंच ऐं इंग्लिश शाइरीअ जो तमामु वसीम फ्रेंच ॿोली त हुनखे ईंदी हुई जी तव्हांखे हैरत लॻंदी त हुनखे फ्रेंच हाणे मिसाल शेख अयाज़ तमामु घणा तजुर्बा आहिनि। हाणे बुल्ला शाह हाणे ॾिसो न हुन में राग हुन में क्लासिकी जेको आहे उहो बि अचे थो बुल्ला भैया बुल्ला शाह खे ए बुला बा बुल्ला भैया तोखे मूंखे इश्क नचायो थैया थैया जी बुल्ला भैया तोखे इश्क नचायो थैया थैया तुंहिंजी मुंहिंजी हीअ धरती आहे सभ जी सिंधू मैया भैया इश्क नचायो थैया थैया हाल थियो पंजाब जो कहिड़ो कहिड़ी बिपता पई आहे भैया इश्क नचायो थैया थैया। हाणे तव्हां अंदाज़ लॻायो त शेख अयाज़ वॾा तजुर्बा कया आहिनि बर्दे तजुर्बा ॿोलीअ जा कया आहिनि ख़्याल जा कया आहिनि हुस्नाकीअ जा कया आहिनि पर फारम जा न कया आहिनि घाड़ेटे जा घणे भाङे वाई ऐं गीत कया ॾिनो कया। उस्ताद बुखारीअ तमामु घणा तजुर्बा कया आहिनि न्याज़ अमानी ने तमामु तजुर्बा घणा कया आहिनि मीर मोहम्मद शेख अयाज़ वटि पेचीदा ईअं सम्झो त किथे किथे ऐं हुन जेको गीत जो फार्म आंदो आहे अहिड़ो पेचीदो आहे ॿियो जेकॾहिं ततबा कंदो विचड़ी पवंदो ओॾी रवानीअ सां न लिखी सघंदो जी ईअं मीर मोहम्मद वटि बि तव्हांखे अहिड़ी रवानी नज़र ईंदी ऐं हुनजे ॾिसंदो त हीउ मिलाए कीअं थो काफ़ियुनि खे ऐं हिननि जो जेको आहे न हाणे हीउ ताज़ो मजमू हुनजो आहे कमल कुक में चंड ऐं सम्झांदो त हिन में बि गीत हूंदा हा त उन में गीतनि में तव्हां ॾिसंदो त कमाल थो करे माना हुनजो पुराणो गीत ऐं नओं गीत जॾहिं खणूं था
त असांखे ईअं लॻे थो त हू मिसाल वञी पाणी भरियो तड़ता, हाणे मुफ़ाइल न जी माना उरूज़ी वज़न आहे, वञी पाणी भरियो तड़ता मथे ते ॿिनि घड़नि टुबका, जी घड़ो थो ढाक ते छुलके असांजा नेण आला थिया। वाह घड़ो ठो ढाक ते छुलके असांजा नेण आला थिया। टला सरतिन सदा टह टह कंदा था खूह ॾे काहिनि, मगर था नेण वाझा आहिनि तनी ॾे जे पिया चाहिनि, भरे से तीर नज़रुनि जा खणी सिकंदनि अॻियां साहिनि, मगर हू पाण वारा साण जो तिन साण अॼु नाहे, वॼाए आ छॾियो उल्के असांजा नेण आला थिया। वाह त मतिलबु आहे त हिननि शाइरनि ईअं थो महसूसु थिए त जेको अहसासु आहे, जेके लफ़्ज़ आहिनि उहे अहसास सां मुकमल तौर ते हम आहंग आहिनि। मूंखे यादि थो अचे हफ़ीज़ कुरैशी हुन शाह लतीफ़ ते ॻाल्हाईंदे चयो त शाइर कैफ़ियतुनि खे न पकड़ींदो आहे, पर फिटाई कैफ़ियतुनि खे हुन चयो हिकु मुंहिंजो उसूल हूंदो हो त हर 15 दिसंबर ते आऊं पहिराण मलमल जो लाइ जी गरम कपिड़ा पाईंदो आहियां, ओवरकोट। हिकिड़े दफ़े जीअं मां जेल में हुयुसि त 15 दिसंबर आई त मूं चयो दोस्तो हीउ उहो ॾींहुं आहे जंहिं ते मां हीउ कपिड़ा मटाईंदो आहियां ऐं ओवरकोट पाईंदो आहियां। बसि ईअं वेठासीं, घड़ीअ खां पोइ घरां मानी आई, गरम कपिड़ा ऐं ओवरकोट घर वारी मोकिलियो। जीअं हिकदमि भिटाईअ जी सिट आई त सा उझामे कीअं जंहिंजा सोरींदड़ सुपरी। जी जे भिटाई उहो शाइर आहे जेको दिलनि ते नाज़िल थिए थो ऐं कैफ़ियतुनि जो इज़हार लफ़्ज़नि में करे थो। जी त गीत में कैफ़ियतुनि जो इज़हार लफ़्ज़ में जेकॾहिं शाइर नथो करे त हू गीतकार शाइर नथो थी सघे। यानी ख़्यालु जेको आहे उहो अहसास सां ख़्यालु ज़ाहिर आहे हुनजो तजुर्बो वसी थो थिए, पोइ वरी उहो ख़्यालु अहसास सां जुड़ियल हुजे। असां वटि नवनि शाइरनि कयो आहे, मां उन्हनि जो हिन में न खणी आयो आहियां। मिसाल शेख अयाज़ जो किताबु तव्हां रिया रिया लाड जी शाइरी, उन में बादलियो कवीअ जो गीत आहे ऐं शेख अयाज़ जो आहे त मूंखां पोइ अहिड़ो ख़ूबसूरत गीत ऐं नए हुन में रिदम लिखियो आहे। जी ईअं मसरूर पनाई ऐं तव्हां फयाज़ जेको आहे डायरीअ जा ॿारहाड़ीअ जे पसमंज़र में गीत पढ़ंदव न, असां जिस्म मां दरड़ियूं निकिरी थियूं वञनि। जी छाकाणि मिसाल माणक मला ॿारहाड़ीअ जे ॻोठ में वेठो आहे, उनजो पूरो गीत ते किताबु आहे, पूरो किताबु हुनजो गीतनि ते ऐं हर दिलगिर खां हुन लिखायो हुन ते। जी त इन्हनि गीतनि खे बि मतिलबु आहे त गीत जो हिकिड़ो वसी मां ते करे 5 शाइरनि खे ख़ासि हुन में डिपिक्ट कयो इन करे छाकाणि त गीत तमामु घणो सिंधीअ में लिखियो वियो आहे ऐं हर शाइर तजुर्बो कयो आहे। उस्ताद जे में गीत में त तव्हांखे आउं चवां थो जेको रिदम जो जेको उस्ताद वटि आहे उहो त कमाल जो आहे, जो छा चइजे, ईअं शेख अयाज़ वटि आहे ऐं असांजे हिन वटि आहे, तनवीर वटि आहे, असांजे नियाज़ हुमायूनी वटि आहे, असांजे मीर मोहम्मद वटि आहे, असांजे वासुदेव निर्मल वटि आहे, अयाज़ गुल नंढड़ा नंढड़ा गीत। पर तव्हां छा था अमन सम्झो सोलंकी ॾाढो जी सुठा गीत चया पर तव्हां छा था सम्झो त इहो जेको विरसो आहे गीत जी सूंहं जो, गीत जी ख़ूबसूरती जो, इहो जदीद शाइरीअ में उनखे कीअं था ॾिसो? आउं सम्झां थो त सिंधी जदीद शाइरीअ में गीत पंहिंजो मक़ाम ऐं उरूज हासिलु कयो आहे। ऐं असां वटि जीअं मिसाल हिकिड़े वक़्तु कंहिं असांजो दोस्त चयो त शाइरी मुक़ाम ते पुॼी वई, पर आउं चवां थो शाइरी मक़ाम ते पुॼी वई आहे। असांजो नौजवान शाइर जेका घण आहे उनखे छॾियो, छो त तारीख़ में भिटाई जे वक़्त में बि समय शाइर हुआ, पर भिटाई खां पोइ तव्हां ॾिसंदो त गिरोड़ी तव्हांखे नज़र ईंदो, वरी ख़्वाजा मोहम्मद ज़मान नज़र ईंदो, इन खां पोइ वरी सचल तव्हांखे नज़र ईंदो, रोहल नज़र ईंदो, मुराद फ़कीर। माना ईअं अॼु समय शाइर आहिनि, ॾाढा सुठा था लिखनि, पर तारीख़ में चंड जी छाणी 10-12 माण्हू ईंदा। अॼु बि नौजवान असांजो मिसाल हसन दरसो, अमन सोलंकी, हलीम बाग़ी, मज़हर त हाणे चुप थी वियो, इक़बाल रिंद, सईद वीचारो गुज़ारे वियो आहे, तमामु सुठो लिखियो आहे। ऐं उन में वरी गीत ॾे वरी ॾिसो असांजो अमन सोलंकी थोरा गीत लिखिया आहिनि, अयाज़ गुल थोरा लिखिया आहिनि, अदल लिखिया आहिनि, माणिक वरी उभरी आयो आहे गीत में।
फयाद जा मूं राति गीत ॿुधा मूंखे ख़बर ई कोन्हे गीत छुपिया ई कोन्हनि ख़वातीन जे बारे में छा ख़्यालु आहे तव्हांजो हुननि ख़वातीन कंहिं हद में ताईं जेको असां वटि मरियम मजीदी सहर इमदाद रुबीना रुखसाना हाणे इन्हनि पाबंद सनफ़ुनि ते जी ॾाढो सुहिणो लिखियो आहे अक्सर असांजे जेके शाइर हुअनि में अमर सिंधू आहे तमा हो उन्हनि जेको आहे उन्हनि वरी नस्ल छाकाणि त हू पाबंद नज़्म जूं पाबंद पाण खे न करे सघियूं जी त उन्हनि नसरी में लिखियो आहे तव्हां ॾिसो शेखाज़ जेको उन में लिखियो आहे शेखाज़ वटि समूरी शाइरी न हुई पर तव्हांजी हुई अमर सिंधूअ जी हुन जेको लिखियो आहे त हिन मां मूंखे छा थो नज़र अचे ऐं हिन मां छा थो अचे उन में ख़ारिजियत केतिरी आहे पंहिंजे समाज सां बग़ावत केतिरी आहे त असांजी औरत घणी दॿियल रही आहे तव्हां ॾिसो असांजे मिसाल फिज़ा ग़ज़ल ॾाढो सुठो लिखियो शबाना सिंधी ॾाढो सुठो लिखियो ऐं हू जेको मुश्ताक बुखारी घर वारी आहे मूंखां नालो विसरी थो वञे जबीन साजिदा जबीन सुठो लिखियो पर शादीअ खां पोइ हू हिन माहौल में अहिड़ियूं जकड़िजी वियूं मूं हिकिड़े दफ़े इन्हनि मां हिकिड़ी शाइरा खे मुंहिंजो छा पिया कयो चई मां रंधिणे में वेठी आहियां मुंहिंजो तव्हांजी शाइरी किथे वई आहे चई रंधिणे जे हवाले थी वई जी हाणे इहो छा आहे उन्हनि खे उभरणु नथो ॾिनो वञे उभरण बि नथो ॾिनो वञे ऐं मिसाल जी ॻाल्हि हाणे मिसाल असांजी रुबीना खां हिकिड़े तमामु वॾे शाइर पुछियो हीअ तो शाइरी शादीअ खां अॻे कई आहे या शादीअ खां पोइ आहे हाणे जॾहिं तव्हां इहा मिसाल आउं रुखसाना खे इन मामले में ख़ुशनसीब सम्झां थो त हुनजो मुड़ुस दोदो मेहरी फ़राख़ दिलि ऐं वसी ज़र्फ़ वारो आहे नतीजतन हुन खां को बि इहो सुवालु नथो पुछे त हीअ शादीअ खां अॻु जी शाइरी आहे या शादीअ खां पोइ ज़ाहिर आहे दुनिया जा मसइला आहिनि दुनिया जूं शयूं आहिनि ईअं बि न आहे त शाइर जेको हीउ जज़्बो बयानु थी करे उहो हुनजो पंहिंजो आहे या हुन मुआशिरे में को ॾिठो आहे उनखे पाण सां मिसाल तव्हां अमर जलील जूं कहाणियूं सभु ॾिसंदो ॼण हू पाण थो लिखे मां में मुतकलम में लिखे थो पर पाण थोरी आहे उहे मुआशिरे जा पाण खे थो करे मस्कुरो हूंदो आहे न नज़र अचे थो मस्कुरो हूंदो आहे छा मस्कुरा रुॻो खिले थो उनजो अंदरि वढियल हूंदो आहे जी हू मुआशिरे खे खिलाईंदो आहे हू पंहिंजी पीड़ाऊं जेके आहिनि उन में हूंदो आहे पर किथे मूंखे वरी इहा ॻाल्हि बि महसूसु थींदी आहे जॾहिं मां शाइरी पढ़ंदी आहियां त जेको थॉट आहे केतिरनि शाइरनि वटि उहो मूंखे उन्हनि जो पंहिंजो न महसूसु थींदो आहे इन जी केतिरी गुंजाइश आहे ॾिसो त के चयो आहे त नथिंग इज़ न्यू अंडर द सन जी ख़्याल उहे साॻा कहाणीअ में हेतिरा मौज़ू आहिनि पर ॻाल्हि आहे पेशकश हाणे मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल थो ॾियां उमारे जो शेख आज़म में तर्जुमो ॾिनो आहे ॾींहं हालात में त उहो सखी थी चए त तूं ॿी सखीअ खे थी चए त आस्ते ॻाल्हाए मुंहिंजो महबूब सुतो पियो आहे तुंहिंजे आवाज़ ते हुनजी निंड फिटी पवंदी तूं आस्ते ॻाल्हाए ठीकु मां मफ़्तून कोन आहे असांजो चरियाण शाइर आहे हाणे हिकिड़े दफ़े हुन हिकिड़ी सिट ॿुधाई माठ धड़कन मतां हू जागी पवे हाणे धड़कन खे थो चए त माठ धड़कन मतां हू जागी पवे को सुतल आहे मुंहिंजे सोचनि में कल्ह मूं वेठे चित्र ॿोली चारणा भारूमल अमराणीअ जो किताबु पढ़ियो उन में सूरज नाले हिकिड़े चारण जो शहर आहे जी हूअ ॾेराणी हूअ चए थी त हे मुंहिंजी ॾेराणी मुंहिंजो ॾेर सुतो पियो आहे तूं आस्ते ॻाल्हाए मतां हू जागी पए हू जंग तां मोटियो आहे सॼो जिस्म हुनजो ज़ख़्मनि सां चूर चार आहे तूं आस्ते ॻाल्हाए छो त हू जेकॾहिं जागी पवंदो ऐं जंग जो तबल ॿुधो त हू ज़ख़्मनि खे विसारे जंग जे मैदान ते निकिरी वेंदो हाणे हू उमारो 8वीं सदीअ में शाइरी कई ऐं हीअ अंग्रेज़ दौर जी चारण जी शाइरी आहे ऐं हीअ मफ़्तून ॻोराई 20वीं सदीअ में शाइरी कई आहे हाणे हुनजो ख़्यालु पंहिंजो हुनजो ख़्यालु पंहिंजो हुनजो ख़्यालु पंहिंजो पर ॿिन्ही में इहा आहे त हुन निंड जे बारे में आहे त मुंहिंजे महबूब जी निंड खे न फिटा हू धड़कन खे थो चए ऐं हू पंहिंजे ॾेराणीअ खे थी चए ऐं हू पंहिंजे कंहिं दोस्त खे थी चए त हाणे ॻाल्हि त ख़्याल ट्रेवल कनि था पर ख़्याल जी पेशकश कीअं आहे मिसाल मंसूर हलाज लिखियो जंहिंखे सैदीअ बि चयो
त तख़्त बंदम माना त मूंखे तख़्ते ते ॿधी दरिया में उछलियऊं ऐं चयूं त मथां कपिड़ा पुसायूं। जी सही। पर मंसूर जो शहर उहो साॻियो भिटाई उनखे खयो। भिटाई चयो त मूंखे मूं पिरिन ॿधी विधो ॿार में उभा ईअं चवनि मथां पाण। हाणे मिसाल तख़्ते ते त माण्हू कपिड़ा लाहे मथे सां ॿधी बचाए सघे थो। हीउ कपिड़नि लाइ न आहे पर ॿी कंहिं शइ जे लाइ। पर चए थो त ॿार में माना ऊन्हे में वञी पोइ बि कपिड़ा न पुसा। जी माना उन ऊन्हाईअ में वञण खां पोइ बि पाण खे पाक रख, पाण खे साफ़ु रख, गंदगी खां दूरि रख, ॾोहनि खां परे रख, बुराईअ खां परे रख। तमसीली हाणे शइ साॻियो ख़्यालु आहे पर भिटाई उनखे हिकिड़ी पूरणता ॾिनी, मुकमिलता ॾिनी, उन में ॾिनी। मिसाल चंड जे बारे में हिकिड़नि चयो आहे त आसमान में सवे चंड आहिनि जी ऐं उहे भिटाईअ चयो आहे त ससे सिज पर 84 चंडनि बिलारीअ पिरियनि सभु हूंदा ई ॿाहियां। भिटाईअ चयो ॿियनि ॼाण सवे चंड, भिटाई जो 84 चंड। हाणे भिटाई जी मुशाहिदे जी ॻाल्हि आहे। असीं महीने में चंड ॾिसो 12 84 12 महीना आहिनि जी। साल में 7 चंड मुकमिल थींदा आहिनि जी 11 12 13 14 15 16 17 11 खां 17 ते चंड मुकमिल हूंदो आहे। जी 14 ते मुकमिल सफ़ा घणो तेज़ हूंदो आहे पर इहे 7 ॾींहं आहिनि। माना हर महीने में 7 ॾींहं चंड गोल हूंदो आहे। जी 7 12 84। भिटाई चयो आहे त ससे सिजन उभरी 84 चंडनि बिलारीअ पिरियनि सभु हूंदा ई पिया। हाणे ख़्यालु कबीर बि चंड जी ॻाल्हि कई आहे, ॿियनि बि कई आहे, पर भिटाईअ निज तजुर्बो मुशाहिदो ॾिसी ॻाल्हि कई आहे। तव्हां छा था सम्झो हाणे जेको जदीद सिंधी शाइरीअ में मुस्तक़बिल छा थो नज़र अचे तव्हांखे गीत जो? मां शाइरीअ जो घटि में घटि मुस्तक़बिल रोशन सम्झां थो। गीत जो कंहिं हद ताईं? गीत जो तमामु घणो आहे पर गीत में नौजवाननि खे वधीक महिनत करणी पवंदी। मां ॿुधायां त मूं माणिक जो गीत पढ़ियो। कहिड़ियूं शयूं ज़रूरी सम्झो था? उनमें इहो आहे त गीत लाइ तव्हां जेसीं ताईं बहिराणियुनि में नथो वञे, पंहिंजी धरती जे वेझो, धरतीअ में तव्हां जबलनि में निकिरी वञो, काछे में निकिरी वञो, दरिया जी कंदीअ ते निकिरी वञो, बनियुनि में निकिरी हिकु लिहाज़ खां हुनखे सफ़र जो मुशाहिदो खपे। फुटियूं चूंदड़ औरत खे बि ॾिसो, जेको पोरियत जेका तगारी हुन ॾिसो न हुन निमाणे सिंधीअ लिखियो आहे न, यानी त पथर ढोईंदे कोलण सोचियो सारो जग तगारी आहे। तगारी में पथर पियो। जी जी। हा त ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं मुशाहिदो न ईंदो तेसीं हुन में रचाव न ईंदो। तारीख़ी शऊर जे केतिरो वेझो आहे गीत असांजो? गीत जॾहिं तहज़ीब जो नुमाइंदा हिकिड़ी संत आहे ऐं तहज़ीब में तारीख़ जो अंसर मौजूदु आहे। तहज़ीब तारीख़ खां सवाइ, तारीख़ तहज़ीब खां सवाइ कुझु कोन्हे। जी तारीख़ी शऊर जेकॾहिं न हूंदो त माण्हूअ जा खे वतन जा कुंडूं कोछा सोना न लॻंदा। जी उहे तॾहिं लॻंदा जॾहिं माण्हूअ खे पंहिंजे तारीख़ जो शऊर हूंदो त मुंहिंजी माज़ीअ में सिंध केॾी ख़ूबसूरत थी, अॼु केॾी बदसूरत थी, सुभाणे जी मूंखे अञा माज़ीअ खां वधीक ख़ूबसूरत सिंध खपे। त यानी शाइर वटि कल्ह खां वधीक जेसीं ताईं ख़ूबसूरती नथी अचे, कल्ह खां अॻिते जी विख नथी अचे, अयाज़ खां अॻिते गीत लिखणु खपे, तनवीर खां उस्ताद खां गीत अॻिते लिखणु खपे। असांजे नौजवाननि जो गीत बराबरि अचे पियो जी पर आउं चवंदो त इन मां शिरक भराए अॻिते जॾहिं ईंदा त उन्हनि जी उहा दाइमियत बि थींदी ऐं उहे अयाज़, तनवीर, न्याज़, उस्ताद, मीर मोहम्मद जे गीत वांगुरु उहे बका वठंदा ऐं सुभाणे हुननि जा नाला मिसाल तौरु गिणिया वेंदा। जी उन्हनि खे महिनत जी ज़रूरत आहे, मुशाहिदे जी ज़रूरत आहे ऐं इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त उहो पंहिंजे धरतीअ जे वेझो वञनि, धरतीअ जे रंगनि खे महसूसु कनि, वेझो वञनि ऐं संजीदा थियनि पंहिंजे फ़न लाइ। छो त फ़न लाइ संजीदगी ज़रूरी आहे ऐं उन में दाइमी क़दुरु जज़्बो जेको आहे संजीदगी ऐं जज़्बो ऐं असांजो गीत जेको आहे न हाणे मौज़ू तब्दील करे। जी तव्हां ॾिसंदो त असांजे गीत में रुॻो रुअण पिटणु कोन्हे हाणे। हा
कंहिं जेका पेनू छोकिरी आहे उनजे जेके दर्द खे बि गीत में आंदो वियो आहे, ज़िंदगीअ जे वेझो आयो आहे, वेझो आयो आहे गीत असांखे। ऐं हमेशह खां वेझो हा, गीत पर हाणे वधीक वेझो आहे। हाणे वधीक आयो आहे, हक़ीक़त पसंदी हा। जो रुझान वधियो आहे। भला हाणे ॻाल्हियूं तमामु काराइतियूं थियूं। तव्हां सां ॾाढी सुठी कचहरी थी ऐं जेके गीत जा मुख़्तलिफ़ पहलू ऐं घाड़ेटा ॿोली ऐं मुख़्तलिफ़ हवाला जेके अॼु असां पाण वेही करे उन्हनि जे बारे में ॻाल्हायोसीं, मां सम्झां थी इहे असांजे जेके नौजवान लिखंदड़ आहिनि उन्हनि जी वॾी रहनुमाई कंदा। तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां सां गॾु ऐं तमामु सुहिणा जेके गीत जे हवाले सां रुख़ असांजे साम्हूं आया। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं इन ते ई असांजो इहो जेको सिटराओ आहे सुहिणो शाइरी जे हवाले सां पुॼाणे ते पहुतो ऐं उमेदु आहे त इन मां बि मुकमल तौर ते लाभ हासिलु कंदा। महिरबानी।